नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त टंडोजाम जे होसड़ी शाख वेझो रेलगाॾी जी टक्कर में औरत ऐं नींगरी फौत थी वई आहे। मीरपुर ख़ासि खां कोटड़ी तरफ़ ईंदड़ महिराण एक्सप्रेस जे टक्कर में होसड़ी शाख वेझो रेलगाॾी जे टक्कर में हिकु औरत ऐं हिकु नारी फौत थी वयूं आहिनि, जंहिंजी सुञाणप 45 वर्ष जी ज़ुल्खा ज़ाल ग़ुलाम हुसैन सोलंकी ऐं 15 वर्ष जी नारी अनम दी निज़ाम सोलंकी थी। इतला मिलंदे ई होसड़ी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे अस्पताल मुंतक़िल कराया विया, जिते कानूनी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कया वेंदा। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त टंडोजाम जे होसड़ी शाख वेझो रेलगाॾी जी टक्कर में औरत ऐं नींगरी फौत थी वई आहे। मीरपुर ख़ासि खां कोटड़ी तरफ़ ईंदड़ महिराण एक्सप्रेस जे टक्कर में होसड़ी शाख वेझो रेलगाॾी जे टक्कर में हिकु औरत ऐं हिकु नारी फौत थी वयूं आहिनि, जंहिंजी सुञाणप 45 वर्ष जी ज़ुल्खा ज़ाल ग़ुलाम हुसैन सोलंकी ऐं 15 वर्ष जी नारी अनम दी निज़ाम सोलंकी थी। इतला मिलंदे ई होसड़ी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे अस्पताल मुंतक़िल कराया विया, जिते कानूनी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कया वेंदा। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी है।